नेक तो जो पे भी नेक किथा आंदो ने गाला ये कोन था किथा आंदो ने तो जी शादी कान थी पुट किए जावा जरी मल पूछूं तो अल्लाह रब्बुल आलमीन ने फरमायो मरियम तू मता गाधाए कुरान दा इशारो करे कुरान में इशारो वा तो अल्लाह फरमायो तू इशारो कर ये पींघे वारे बार दा ही इशारो करे मरियम चओ तो इन खां पूछो के खां पूछो हाँ तवा असांजा 5 सालन जा उनके खबर काने दादा जो नालो केड़ो परदादे नालो केड़ो गाला ई कोन था असांजा 5 सालन जा वेठा अगर पता न थो अचे सुभान अल्लाह मानन के वेंचारे कपड़ा मटाए तने हे वेंझन न कोन के खबर काने न वेंझन जी न मुंह धोण जी न मानी खाना जी न मानी पचाइण जी पर सुभान अल्लाह ईसा अलैहि सलाम 3 ॾींहं जो आ पींघे जे अंदर रब तो फरमाए त चओ ईसा अलैहि सलाम जी मां अम्मा मरियम तू इशारो करेस इन्हन के चओ त पुछेस और निभागो जे के पैदा थियो जिन जो नालो आ गुलाम मोहम्मद मिर्जा कादियानी जेके चए आऊं नबी आया नबी सा नबी जे गुलाम जेड़ो कोन ऐलान कया नबी आया आऊं ईसा नबी खां शान में मथे आया अंधिया जा तो के केड़ी खबर त ईसा अलैहि सलाम जो शान छा है हो त पींघे में गाला तू त वडो थी तो खबर कानो ही कागज कीए बदजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह के जे अंदर जनी मल इशारो कयो तो उही मानो गोथाणा चवण लगा मरियम असी चरिया कोने हेडड़ो बार किए गालाइंदो देवबंदी जो वडो आलम उन दौर में ही हो ये दौर में हाजी इमदादुल्ला महाजर मक्की ये देवबंदी जो वडो मौलवी हो बुजुर्ग मानो हो उन दौर में पीर मेरड़ी शाह साहब भी जिंदा हुआ जने हिन चयो तो आऊं नबी आया या बई हुआ किताब के अंदर लिखला देवबंदी के किताब में लिखला त हे बई बुजुर्ग उनन जो बुजुर्ग असा वारो मेरड़ी शाह साहब सैयद जिलानी ये बई मक्के शरीफ में हुआ इन ऐलान कयो ताऊ नबी आया हे भाई उते हुआ किताब देवबंदी जो उन में लिखला था माजर मक्की जे की असा जो वडो बुजुर्ग हो वली हो उन चयो सही मेरड़ी शाह जी पांच हले जे मेरड़ी शाह साहब जल्दी उम्रो करे पाकिस्तान वापस वन देवबंदी जे बुजुर्ग चयो मेरड़ी शाह साहब जल्दी वापस वन पाकिस्तान उन जो छाला चवण लगो हाजी इमदादुल्ला महाजर मक्की चवण लगो तो मेरड़ी शाह साहब उते फितनो कड़ो पैदा थियो पाकिस्तान में जेकी चए पियो हमरा त आऊं नबी आया पर अज रसूलुल्लाह जी कचहरी में मुंह बुधो त मेहर अली शाह साहब वनी इन फितने के खत्म कंदो मेहर अली शाह साहब तू जल्दी वनी अल्लाह रब्बुल आलमीन जेके चाहिंदो आ उनके इज्जत दींदो आ साहिवाल पंजाब के अंदर गाल बुधाया थी पंजाब के अंदर मुल्क है एक शहर साहिवाल साहिवाल मां एक मौली साहब जी पान घुराइंदा आहियूं लाड़काने खां परे खां ये मौली साहब एक मुफ्ती साहब वडो घुरायूं जलसो रखूं जी पान जलसे में ठठे में रखंदा आहियूं जलसो एड़ो जलसो वडो त जिनी जलसो रखियो हुआ गरीब उते कादियानी घना रहता हुआ जेके निभागे नबी के मञण वारा वो पैसे वारा दौलत वारा पैसे वारा हुआ उन्हनि गरीबन के चयो असीं जलसो कोन करण ॾींदासीं जे इते जलसो थियो त असीं गोलियूं हलाईंदासीं हे वीचारा ॾिजी विया मौली साहब पुॼी वियो मौली साहब अची जॾहिं वेठो त इन्हनि मानी खाराए साईं खे लिफ़ाफ़ो ॾेई पैसा ॾेई चवण लॻा साईं असीं जलसो कोन था करण कि छला जिते कादियानी वेठा साईं असांखे धमकी ॾिनो आहे गोलियूं हलाईंदासीं
असी गरीब माण्हू ये हारी आयूं नारी आयूं असांखा कोन थींदो साईं मुक़ाबिलो करणु पर तव्हां असांजा महिमान आहियो ख़ुदा न ख़ास्ता का गोली बोली लॻी पए त असांजी इज़त कान थींदी महिरबानी कयो साईं वापसि मोटी वञो मौली साहब अल्लाह वारो माण्हू हो अखियुनि वारो मौली साहब चवणु लॻो सिर भले वञे पर मूंखे इते ॿुधायो त इते को धाड़ियल वॾो रहंदो आहे ॻाल्हि कोन था ॿुधायां अवां जे मुल्क में को धाड़ियल वॾो आहे ये उन दौर में हिकिड़ो धाड़ियल हो नूरा नाले सां नूरा नाले सां धाड़ियल हो माण्हुनि ॿुधायो साईं हिते धाड़ियल रहंदो वॾो नूरा नाले सां सभिनी खां वॾो ताक़त वारो उन पुलिस खां न फौज खां कंहिंखां कोन ॾिजे रहंदो किथे आहे चई फला ॻोठ में मौली साहिब चयो सवारी कढो उन पार हलंदासीं मौली साहब उन सवारीअ ते चढ़िया आहिनि नूरा जे ॻोठ आया धाड़ियल ॿार गन खणियो बीठा आहिनि चवण लॻा कम कंहिंसां चई तुंहिंजे धाड़ियल नूरा सां कमु आहे वञी ॿुधायूं त हिकिड़ो मौली साहब आयो आहे अछी दाढ़ी आहे वॾो नेक माण्हू पियो लॻे पर तोसां मिलणु नूरा चवण लॻो ऐं धाड़ियल उहा मौलवी उन ॿिन्हीअ जो असांजो जोड़ ई कोन्हे को मौलवीअ जो